टंडोलयार में मंशियात खिलाफ कार्रवाइयूं जारी आहिनि। ॿिए तरफ़ लिक में मंशियात विकिरो बि हलंदड़ आहे। चंबड़ पुलिस मंशियात जी फैक्ट्री ते छापो हणी 200 मेन पुड़ियूं हथ करे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नसरपुर, बुकेरा शरीफ ऐं उमर सांद में हलंदड़ मंशियात जी फैक्ट्रियुनि खिलाफ़ कार्रवाई न थी सघी आहे। अहम ख़बर असां शेयर कयूं पिया। टंडोलयार में मंशियात खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। ॿिए तरफ़ लिक में मंशियात विकिरो बि हलंदड़ आहे। चंबड़ पुलिस मंशियात जी फैक्ट्री ते छापो हणी 200 मेन पुड़ियूं हथ करे जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नसरपुर, बुकेरा शरीफ ऐं उमर सांद में हलंदड़ मंशियात जी फैक्ट्रियुनि खिलाफ़ कार्रवाई न थी सघी आहे। अव्हांखे अपडेट कंदा हलूं त टंडोलयार में मंशियात खिलाफ़ कार्रवाइयूं जारी आहिनि। ॿिए तरफ़ लिक में मंशियात विकिरो बि हलंदड़ आहे। चंबड़ पुलिस मंशियात जी फैक्ट्री ते छापो हणी 200 मेन पुड़ियूं हथ करे हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। नसरपुर, बुकेरा शरीफ ऐं उमर सांद में हलंदड़ मंशियात जी फैक्ट्रियुनि खिलाफ़ कार्रवाई न थी सघी आहे। टंडोलयार में मंशियात खिलाफ कार्रवाइयूं जारी आहिनि। ॿिए तरफ़ लिक में मंशियात विकिरो बि हलंदड़ आहे। तफ़सील मालूम कंदासीं CNTV न्यूज़ जे रिपोर्टर गुलाम रसूल दर्स खां। गुलाम रसूल, आगाह कजो, मंशियात खिलाफ़ हिकु पासे कार्रवाइयूं जारी आहिनि, ॿिए पासे लिक में मंशियात बि विकिरो पई थिए, छा अपडेट आहिनि अव्हां वटि? जी बिल्कुलु तव्हांखे ॿुधायां त टंडोलयार में जेको सिंधी न्यूज़ पारां जेको ज़रो टाइम कयो, हुन खां पोइ जेको IG सिंध DIG हैदराबाद पारां जेके कार्रवाई कयूं, हुन खां पोइ SSP टंडोलयार खे जेको आहे हटायो वियो ऐं ॿ SHO खे हटाया विया आहिनि। SSP नए आया आहिनि। SSP जे अचण खां पोइ जेको आहे सो जॾहिं त हुन गुज़िरे ॾींहुं जेको आहे इजलास कयो आहे, इजलास में जेको तमामु जेके पुलिस ऑफिसर आहिनि हुननि खे मने कई आहे जेका मंशा पर SSP खे जेको आहे ॾेखारे पियो वञे सिर्फ़ु कुझु केस जेके आहिनि उहे A सेक्शन, B सेक्शन ऐं चंबड़ ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ थाणनि ते जेको कया पिया वञनि ऐं जेके मंशियात फरोश जेके मुख्य आहिनि उन्हनि जे बजाए जेके कुझु चंद माण्हू जेके आहिनि उन्हनि खे जेको गिरफ़्तार करे ऐं 100-200 पुड़ियूं ॾेखारे जेको SSP खे मुतमिन करे ॿिए पासे खां जेको लिक चोरी जी जेके मेन फैक्ट्रियूं हुयूं उन्हनि खे बंदि कराराए जेके पुलिस जेका SHO जा जेके स्पेशल वारा आहिनि उन्हनि घरनि में जेके नंढियूं नंढियूं फैक्ट्रियूं क़ाइमु कराए छॾियूं जेके समूरे ज़िले में जेको आहे मंशा तव्हांखे ॿुधायां हले पई। तव्हांखे ॿुधायां त गुज़िरियल राति जेको आहे टंडे चंबड़ थाणे जी पुलिस जेको आहे जो साजिद दल जे हिकिड़े गुदाम ते छापो हुयो। तव्हांखे ॿुधायां साजिद दल जेको टंडो चंबड़ जे इलाइक़े टंडो गुलाम अली चंबड़ जे इलाइक़े जो तमामु डान आहे त हुते चंद पुड़ियूं जेके ज़ाहिर करे ऐं हिकु माण्हू खे गिरफ़्तारी ॾेखारे ऐं साजिद दल ते जेको केस दाख़िल कयो। हुन खां तव्हांखे ॿुधायां त जेको बुकेरा शरीफ आहे हुते वॾियूं फैक्ट्रियूं जेके हलंदड़ हुयूं हिन वक़्तु बि जेके इतला पिया अचनि ऐं चंबड़ मां बि अचनि पिया। नसरपुर आहे, उस्मान शाह जी हुड़ी ऐं प्यारंड हिन इलाइक़नि में जेका हिन वक़्तु बि मंशियात जेका आहे लिक चोरी में जेका SSP खे ॿुधाए पियो वञे हिकिड़े पासे त असां जेको कार्रवाई करे ॿिए पासे लिक चोरी में जेके हुते जा SHOs ऐं जेका स्पेशल पुलिस वारा आहिनि उहे हिन वक़्तु जेका मंशियात लिक चोरी में जेको समूरे शहरनि में बहिराणे में जेको आहे सो हलंदड़ आहे ऐं आवाम जो जेको मुतलबु आहे नए आयल SSP खां फौरी तौर ते जेके स्पेशल कंदड़ ऐं जेके पुलिस वारा जेके आहिनि कुझु अमल मजनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेको अमल कयो वञे उन्हनि खे जेको आहे सो फौरी तौर ते हटायो वञे जेके उहे जेके पुलिस जा जेके ऑफिसर थोरे सिपाही रैंक जा या जमादार जेके आहिनि उन्हनि खे न हटायो वेंदो तेसीं ताईं जेका आहे उहा हिन इलाइक़े में जेका ख़तमु कान थींदी। जी।